ज़मीनो ज़मां में आचरचो अव्हां जो मकीनो मकान में आचरचो अव्हां जो ज़मीनो ज़मां में आचरचो अव्हां जो मकीनो मकान में आचरचो अव्हां जो खुदा जी खुदाई दिए थी गवाही 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 जहाँ दर जहाँ में आचरचो अव्हां जो मकीनो मकान में आचरचो अव्हां जो मिनल्लाह नूर चिट्टो चौ तरफ 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 बशर जे बयान में आचरचो अव्हां जो मकीनो मकान में आचरचो अव्हां जो ज़मीनो ज़मां में आचरचो अव्हां जो मकीनो मकान में आचरचो अव्हां जो अव्हां जो तवसीफ़ो खुदा बस तो जाने 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 कलाम कुरान में आचरचो अव्हां जो मकीनो मकान में आचरचो अव्हां जो ज़मीनो ज़मां में आचरचो अव्हां जो मकीनो मकान में आचरचो अव्हां जो ही सुरहान गुलाजी आसद को 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 अव्हां जो बशर जे ज़ुबान में आचरचो अव्हां जो मकीनो मकान में आचरचो अव्हां जो ज़मीनो ज़मां में आचरचो अव्हां जो मकीनो मकान में
चर्चो अवां जो वणने टिण में चए गुल चमना में वणने टिणने में चए गुल चमना में सजे गुलसिता में चर्चो अवां जो मकीनो मकाम में चर्चो अवां जो ज़मीनो ज़मान में चर्चो अवां जो मकीनो मकाम में चर्चो अवां जो।